अवांजे ज़िले में छा पियो थिए? ठठे वासियुनि कहिड़ा कलूर सठा? गोटकी वासियुनि खे छा मिलंदो? कंबर शेदात कोट वासियुनि लाइ छा हुयो ऐं छा प्लानिंग कई अथऊं? लाड़काणे लाइ नओं छा त पुराणो छा? नवाब शाह लाइ कहिड़ी प्लानिंग कई अथऊं? मीरनि जे शहर ख़ैरपुर हाणे कहिड़ी हालत में आहे? अॼु असां सिंध जे अहम शहरनि जो अहवाल अवां ताईं पहुचाईंदासीं। आऊं आहियां सदाम खुलाची। मूंसां गॾु WTN जा रिपोर्टर्स गॾु हूंदा जेकी अवां जे इलाइक़े जो अहवाल अवां ताईं पहुचाईंदा। कंबर शेदात कोट मां एहसान जुड़ेजो आगाह कंदो, ठठे मां मोहम्मद मेमन अपडेट कंदो, लाड़काणे मां फराज़ शेख हूंदो, उबावड़े मां असगर महार हूंदो, रावंतीअ में यमुना ओमान ऐं कबीलाई तकरारनि बाबति इमदाद महार आगाह कंदो, कुंभ मां हिदायतुल्ला तिमरानी अपडेट कंदो ऐं टंडो मीर अली मां मुनीर शेर आगाह कंदो। सभ खां पहिरियां हलूं था कंबर शेदात कोट, छाकाणि त इहो ज़िलो सदाईं ख़बरनि जी ज़ीनत बणियल रहियो आहे। एहसान, कंबर शेदात कोट जी मुआशी सूरत हाल छा आहे? हारीअ खे कहिड़ा मसइला फेस करणा पिया? कंबर शेदात कोट ज़िले जी जेका मुआशी सूरत हाल आहे उनजो समूरो जेको दारोमदार आहे ज़रायत ते आहे। ज़रायत जे हवाले सां 2025 जेको आहे उन में ज़रायत खे नुक़सानु पहुतो, जंहिंजो बुनियादी सबबु हुयो त शुरूअ में कणिक जो जेको आहे पैदावार जेका थी उनजा अघ न मिलिया ऐं मुनासिबु अघ न मिलण करे आबादगारनि जी चेल चिॿी थी पई। उनखां पोइ सारियुनि जी जॾहिं पोखीअ जी मुंद शुरू थी त उन में शुरूआत में ई हर साल जीअं पाणीअ जी खोट जो मसइलो साम्हूं आयो, पर हिन साल उहो तमामु घणो नज़र आयो। ऐं उन खां पोइ जेको आहे त सारियूं जीअं फसल लथो ऐं लॻभॻि 5 लख एकड़नि ते जेको आहे त कंबर शेदात कोट ज़िले में सारियल फसल थियो, सुठी पैदावार थी। वरी उनजे अघनि जा मसइला साम्हूं आया, क़ीमतूं इंतिहाई घटि रहियूं ऐं उनखां गॾु कटौतियुनि वारा मामला रहिया। इन मामले ते आबादगारनि तमामु सुठी जिदोजहद कई। पाणीअ जे खोट खां वठी सारियुनि जी जेकी क़ीमतूं ऐं उनजे कटौतियुनि जे ख़िलाफ़ु जेके आहिनि त उन्हनि भरपूर तहरीक हलाई। सॼे ज़िले में हर शहर में एहतिजाजी मुज़ाहिरा थिया, जंहिंखां पोइ कुझु खड़देल निकितो ऐं MP मीर नाज़र मक्सी ऐं MP सरदार ख़ान चांडियो जी सरबराही में हिकिड़ी मीटिंग थी, जंहिंमें कटौतियुनि खे घटाए त वियो, पर उनजो मुस्तक़िल हल अञा रहे थो पियो, उनजो हल न निकिरी सघियो आहे ऐं हिन महिल बि कटौतियूं जारी आहिनि। त इन सूरत हाल में आबादगारनि खे तमामु घणा मसइला दरपेश आया ऐं पाणीअ जे फ़िरामी जे हवाले सां जेको आपाशी जो निज़ाम आहे उहो सॼो जेको आहे त 2022 जे जेका बरसाती ॿोॾि हुई उन में तबाह बर्बाद थी चुको हुयो। उनखां पोइ उनजी मरमती कम जी ज़रूरत हुई, उनसां गॾु खाटियुनि जी ज़रूरत हुई, जेके खाटियूं कराइणियूं हुयूं पर उहे खाटियूं बि न थी सघियूं। हिन साल पैसा बि जजा आया। असांजा जेके मुख़्तलिफ़ शाख़ूं जेके आहिनि उन्हनि जी खाटी खणाइण ई, जंहिंजे करे पाणी जी सूरत हाल बहितर थी सघे, पर उहे खाटी मुकमिल न थी सघी ऐं अधूराणियूं खाटियूं थियूं, जंहिंजे करे उहे पैसा बि मक़सदु उन्हनि जो सही इस्तेमालु न थी सघियूं ऐं खाटियूं बि न थी सघियूं। उन सां गॾु जेको आहे त खीरथर केनाल जेको मेन केनाल आहे सखर बिराज खां निकिरे थो, बलूचिस्तान वञे थो, उन ज़रिए ई कंबर शेदात कोट ज़िले खे पाणी फ़िराम थिए थो। उन खीरथर केनाल जी बि खाटी सरदारी जी ख़ासि हिदायतुनि ते वॾो हिकिड़ो 2 अरब रुपयनि जे लाॻत सां खाटीअ जो कमु शुरू थियो, पर उहो बि अधूराणो थी सघियो। उनखे अध में रहाए करे वरी पाणी जी फ़िरामी शुरू कई वई ख़रीफ़ जी मुंद में ऐं उनखां पोइ उहो कमु रहिजी वियो, जंहिंजे करे उहा खाटी बि अञा ताईं मुकमिल न थी सघी आहे ऐं ईंदड़ साल जे लाइ उनखे वरी मोखर कयो वियो। अच्छा एहसान, अमन ओमान जी सूरत हाल कीअं रही? थोरो हिन ते बि ॻाल्हाइजो। बदमनी जेका आहे त उहा हर आम माण्हू जो जेको मसइलो आहे, ख़ासि तौर ते कंबर शेदात कोट ज़िले में हिकु तालुके अंदरि, हिकु ॻोठ अंदरि ऐं हिकु शहर अंदरि बदमनी जा मामला ऐं मसइला नज़र आया। लॻभॻि हिन साल 650 खां वधीक फुरुन, धाड़नि ऐं चोरियुनि जा वाक़िया पेश आया आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर मोटरसाइकिलूं, मोबाइल फ़ोनूं, रोक रक़म ऐं ॿिया धाड़ा शामिल आहिनि। उन ज़रिए उन सां गॾु क़त्ले आम बि रहियो, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा मसइला बि हुया, आम मर्डर केस बि नज़र आया ऐं जेके आहिनि त ॿिया जेके आहिनि क्राइम उहे बि नज़र आया। पुलिस जेका आहे त अमन अमान बहाल करण में हिन साल मुकमिल तौर ते नाकाम नज़र आई ऐं हिते जेके आहिनि त लॻभॻि 20 खां 25 ॾोहारी अहिड़ा आहिनि जिन खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई ऐं कुझु जेके ॾोहारियुनि खे मारियो बि वियो। उन जे बावजूदि कंट्रोल जेको आहे उहो न थी सघियो आहे ऐं हिते जेको आहे हिन साल 2 जेके आहिनि पुलिस एहलकार बि शहीद थिया, जंहिंमें शेदात कोट अंदरि सैयद गदा हुसैन शाह आहे, जंहिंखे ॾोहारियुनि फायरिंग करे शहीद कयो हुयो। उन सां गॾु इम्तियाज़ मैसर आहे सिजावल जुनेजो में, उनखे बि ॾोहारियुनि जेको आहे त शहीद कयो। अहिड़े नमूने पुलिस ते बि हमला थिया, पर उन जे बावजूदि पुलिस अहिड़े तहरुक में न आई, संजीदगी अख़्तियार न कई, जंहिंजे करे बदमनी ते बुंजू अचे। हिकिड़ो अहिड़ो वॾो अहम वाक़ियो हुयो जंहिंमें IBA जी लेडी टीचर सदब हासिलो आहे, जेका
कंबर जे स्कूल मां ड्यूटी करे लाड़काणे वापसि घर वञी रही लेडी टीचर्स सां गॾु त उन ते वेन ते हमिलो करे उनखे जेको आहे त उनजे मुड़ुस क़तलु कयो। रुख़सती जे मामले ते उनजो मुड़ुसु पुलिस जो सिपाही हुयो जंहिं सरेआम उनखे गोलियूं हणी ऐं उनखे क़तलु कयो ऐं उन मामले ते जेको आहे त तमामु घणो औरतूं जेको आहे त तारुक में अची वियूं। लाड़काणे में एहतिजाजी मुज़ाहिरा थिया ऐं कंबर में थिया, उन सां गॾु शहदाद कोट में थिया। उनजो जेको आहे त पुलिस एहलकार जेको मुड़ुसु हुयो उहो जेको फ़रार हुयो उनखे वॾे हिकिड़े एहतिजाजी तहरीक में जंहिंमें सॼे ज़िलो जेको ॻंढिजी चुको हुयो उनखां पोइ उनखे पुलिस गिरफ़्तार कयो। अहसान, कंबर शहदाद कोट में सिहत खाते जी कारकर्दगी कीअं आहे? केतिरियूं इस्पतालूं फ़ाल ऐं केतिरियूं गैर फ़ाल आहिनि? डॉक्टर्स जो अंग भला केतिरो आहे? सिहत जा इशू जेके असां वटि तमामु घणा आहिनि पर उनजे बावजूदि सिहत जो मामिलो घणो पुठिते आहे। तालका इस्पताल आहे, शहदाद कोट आहे, मीरो खान आहे ऐं DHQ इस्पताल ख़ुदि कंबर जी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि त ॿियूं इस्पतालूं आहिनि जंहिंमें डॉक्टरनि जी तमामु घणी खोट आहे। ख़ासि तौर माहिर डॉक्टर आहिनि उहे बिल्कुलु न आहिनि ऐं उन्हनि जे न हुजण जे करे हिते मरीज़ तमामु घणो भोॻनि था पिया। इहे मुतालबा मुसलसिल थींदा रहिया त डॉक्टरनि जी मुक़ररी कई वञे पर उहे मुक़ररियूं न थी सघियूं आहिनि ऐं तालके इस्पतालूं ऐं DHQ में त खोट आहे पर तालके इस्पतालूं मुकमिल तौर माहिर डॉक्टरनि खां अञा ताईं ख़ाली आहिनि जिन खे मुक़ररी न कई वई। उन सां गॾु हितां जे माण्हुनि जी वॾी डिमांड जेका हुई त उहा NICVD जे क़याम जे लाइ मुतालबो हुयो। खोड़ नौजवान जेके आहिनि त दिलि जे मर्ज़ में मुब्तला थियण खां पोइ अटैक थियण खां पोइ फ़ौत थी विया ऐं हिकिड़ो मुसलसिल आवाज़ु उथंदो रहियो आहे जंहिंजे हवाले सां का अॻु भराई त नथी पर जेको चेस्ट पेन यूनिट आहे उहो जंहिंमें दिलि जे मरीज़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे इब्तिदाई जेका आहे त तिबी इमदाद ॾियाराए सघिजे थी त उहो क़ाइमु करण जे लाइ शहदाद कोट में ऐलान कयो वियो। उन जे लाइ हिकिड़ी टीम बि कराची खां आई जेका आहे तव्हां जाइज़ो वठी वापसि वई हली जेका आहे अञा ताईं उनजे हवाले सां बि का अॻु भराई साम्हूं न आई आहे। अहसान, नौकरियुनि जे हवाले सां बि ॿुधाइजो। ताज़ो ई कुझु शिकायतूं साम्हूं आयूं हुयूं। 1 खां 4 ग्रेड ताईं आहिनि नौकरियूं। उन्हनि में कुझु 851 नौकरियूं आहिनि जेके हिन साल आर्डर जारी थिया आहिनि। उहे बि मुसलसिल रहियल हुयूं पुराणे कुझु सालनि खां वठी ऐं उन में बि जेको आहे त इहे ॾिसण में आयो आहे त कुझु ॿाहिरनि ज़िलनि जे माण्हुनि खे भर्ती कयो आहे जंहिंजे ख़िलाफ़ बि एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। इन सां गॾु शहदाद कोट जेको हिन ज़िले जो सभ खां वॾो शहर आहे उते बुनियादी तौर ते ड्रेनेज जा मसइला आहिनि, सफ़ाई जा मसइला आहिनि ऐं पीअण जा पाणी जा मसइला आहिनि। जो पीअण जो साफ़ु पाणी शहरनि खे मुहैया न आहे ऐं पैसनि ते पाणी ख़रीद करे हिकिड़ो अधु सदी खां वठी उहो पैसनि ते पाणी पीअण ते मजबूर आहिनि। त उन हवाले सां इहो ॾिठो वियो त बिलावल भुट्टो ज़रदारी जेको पहिरां हिन तक ते जेको आहे चूंडिजी उहा सीट ख़ाली कई जंहिंखां पोइ ख़ुर्शीद जूणे जो उन ज़िमनी चूंड में चूंडियो हुयो। हिन महिल MNA ख़ुर्शीद जूणे जो आहे जंहिं बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि जेको आहे त हिते शहदाद कोट में पीअण जे पाणी ऐं ड्रेनेज जे मसइलनि जे हल लाइ जेको आहे 4.5 अरब रुपया मंज़ूर कराया आहिनि ऐं उन स्कीमुनि जा जेके आहिनि टेंडर थी चुका आहिनि ऐं जल्द उन जे कमु शुरू थियण जूं दावाऊं साम्हूं अचनि थियूं। त इहा घटि में घटि अॻु भराई थी आहे त पीअण जे पाणी ड्रेनेज जे लाइ कुझु रक़म जारी थी आहे। ऐं उन सां गॾु कंबर खां शहदाद कोट खां कंबर ऐं कंबर खां लाड़काणो जेको आहे मेन रोड आहे उनखे बि डबल करण जे लाइ हिकिड़ो नओं मनसूबो शुरू कयो वियो आहे जंहिं ते कम जो आगाज़ हाणे थियो आहे। बहरहाल उहो बि हिकिड़ो वॾो अहम मनसूबो आहे त कुझु न कुझु हिकिड़ो अटे में लूण बराबरि कुझु तरक़ियाती कम शुरू थिया आहिनि पर अञा ताईं बुनियादी जेके मसइला आहिनि माण्हुनि जा बरक़रार आहिनि। ठीकु आहे अहसान जोड़ेजो। अवां जीअं ॿुधायो त अटे में लूण बराबरि कम शुरू थिया आहिनि पर बुनियादी मसइला हल तलब आहिनि। उमेद त इन साल उहे बि हल थी वेंदा। हाणे हलूं था ठठे ज़िले ॾांहुं। मोहम्मद मेमण अपडेट कजो ठठे वासियुनि लाइ साल 2025 कीअं रहियो? साल 2026 में कहिड़ियूं उमेदूं अथनि? पुलिस जी कारकर्दगी, मुआशी मसइला ऐं ॿिया कहिड़ा मामला थींदा रहिया? पर 2025 ठठे ज़िले जे लाइ को ख़ासि बहितर न रहियो। अगरि क्राइम जे हवाले सां ॻाल्हि कजे त क्राइम जो रेशो तमामु घणो वधियो आहे जंहिंजे करे पुलिस ते बि सवालिया निशान उथी रहिया आहिनि। हिन वक़्तु पुलिस जा जेके अंगकर साम्हूं आया आहिनि उन मुताबिक़ मजमूई तौर ते 1886 केस जेके रजिस्टर्ड कया विया आहिनि जिन में 17 क़त्ल जा केस साम्हूं आया आहिनि, 29 अगवाए बराए तावान जा वाक़िया रिपोर्ट कया विया आहिनि। अहिड़ी तरह 86 केस जेको पुलिस ते हमलनि जा दाख़िल थिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते हिन आख़िरी महीने में जेको ठठे जे सोनारा बाज़ार मां 1 करोड़ खां वधीक जेको सोन ऐं 3 लख रुपए खां वधीक रक़म फुर कई वई ऐं इन खां अलावा हिकिड़ो दीवान जेको जाती सां तलक रखे थो उन खां विच बाज़ार में 40 लख रुपए जी फुर कई वई।
उनखां अलावा 2025 में हिकिड़ो इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। सूबाई वज़ीर रियाज़ शाह शिराज़ी जो जेको सालो इज़हार शाह आहे उनजो जेको सो मुलाज़िम खे विच बाज़ार में जेको सो मुख़्तलिफ़ बिरादरी जे जेके माण्हू हुआ उन्हनि गोलियूं हणी जेको सो उनखे मारे विधो। उहो केस बि हिन वक़्तु कोर्ट में हलंदड़ आहे। ऐं इंतिहाई अफ़सोसनाक जेकी सूरत हाल आहे त 5 जेके ज़्यादती जा केस बि साम्हूं आया आहिनि। जॾहिं त सभ खां अहम सूरत हाल इहा आहे त ठट्टे ज़िले में हैवी ट्रैफ़िक जे गुज़रण ऐं मुख़्तलिफ़ ट्रैफ़िक हादसनि में 46 माण्हू जेके सो पंहिंजी इंसानी जानियूं विञाए वेठा, जेका हिकु इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। मुख़्तलिफ़ हैवी ट्रैफ़िक जे बाबति जेके मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी शहरी मुसलसल सरापा एहतजाज रहिया त बाईपास हुजण जे बावजूद बि हैवी ट्रैफ़िक शहर मां गुज़रे थी। उन ते हेल ताईं बि मुकमल तौर ते कंट्रोल न थी सघियो आहे, जेका हिकु इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। मोहम्मद ज़राअत तालीम ऐं सिहत बाबति बि नाज़रीन खे आगाह कजो। टे ज़िले जेको चहिनि तहलकनि ते मुश्तमिल आहे, ठट्टो, मीरपुर साकरो, घोड़ाबारी ऐं केटी बंदर, जंहिंजी 2,83,000 आदमशुमारी आहे। पर उन पूरे ठट्टे ज़िले में सिर्फ़ु हिकिड़ी सिविल अस्पताल आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ साहिली पट्टी समेत जाबलू इलाइक़नि खां जेके माण्हू अचनि था उन्हनि खे सख़्तु दुश्वारी पेश अचे थी। जेतोणीकि मर्फ़ इंतिज़ामिया जे हवाले सां ॻाल्हि कजे त उन जे पोज़ीशन वठण खां पोइ कुझु सहूलियतूं त मिलियूं आहिनि, पर ओवरऑल माण्हुनि खे शिकायतूं आहिनि त खेनि प्रॉपर जेके सिहत जूं सहूलियतूं मुहैया नथियूं कयूं हुजनि। ख़ासि तौर ते जेको सो सिटी स्किन ऐं MRI जी सहूलियत न हुजण जे करे बि माण्हू सख़्तु परेशान थियनि था। ऐं ख़ासि तौर ते ॻाल्हि कजे फ़ौत थियण जे हवाले सां त मजमूई तौर ते 51 माण्हू 2025 में जेको सो फ़ौत थिया आहिनि, जंहिंमें दिलि जे दौरे सबबु 17 माण्हू जेको सो पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा ऐं मुख़्तलिफ़ साह ऐं ॿियनि बीमारी में बि 44 माण्हू जेके सो पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा। अहिड़ी तरह मजमूई तौर ते 51 जेके माण्हू आहिनि उहे जेको सो मौत जो खाज बणिया। जॾहिं त मलेरिया जी ॻाल्हि कजे त ओवरऑल 2025 में जेको सो 30,000 जे लॻभॻि मलेरिया जा केस जेके सो रजिस्टर्ड थिया, जेका बि इंतिहाई ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। गॾोगॾु पोलियो जा 2 केस बि जेको सो मीरपुर साकरो ऐं घोड़ाबारी में डिक्लेयर थिया आहिनि, जेका बि इंतिहाई तशवीशनाक सूरत हाल आहे। ओवरऑल सिहत जी इहा इन हवाले सां इहा पोज़ीशन आहे। जॾहिं त हुते तव्हांखे इहो ॿुधाइणु ज़रूरी थो सम्झां त ठट्टो ज़िलो जेको हिकु तारीख़ी ज़िलो रखे थो, इन में कींजर ढंढ, हाले जी ढंढ, बंबोर ऐं मकली कब्रिस्तान इन ज़िले में अचनि था। ऐं वॾे तइदाद में कराची बल्कि बैरूने जेके मुल्कनि खां बि वॾी तइदाद में जेके सियाह आहिनि उहे हुते घुमणु अचनि था। पर सॼे ज़िले में जेको ट्रामा सेंटर न हुजण जे करे जेके रोड हादसा थियनि था, उतां जा जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि खे बर वक़्तु इलाजु नथो मिले, जंहिंजे करे उन्हनि खे जेको कराची ऐं हैदराबाद वेंदे उहे रस्ते में फ़ौत थी था वञनि, जेको इंतिहाई ॾुखोईंदड़ अमल आहे। जेतोणीकि ट्रामा सेंटर जो जेको सो बुनियाद बि विझो वियो, जंहिंखे बि तक़रीबन 10 साल खां वधीक अरसो गुज़री चुको आहे, पर ट्रामा सेंटर हेल ताईं मुकमल न थी सघियो आहे, रिलीफ ॾेई सघिजे। ॻाल्हि कजे जेकॾहिं ज़रायत जे हवाले सां त मुसलसल पाणी जे खोट ऐं मौसमी तब्दीलियुनि जे करे ठट्टे ज़िले में 2025 में पाणी जी शदीद खोट रही, जंहिंजे करे जेके ज़रई फ़सल आहिनि उन्हनि जी आबादी खे बि जेको सो दचको रसियो आहे। ऐं हिन वक़्तु जेके अंगखर साम्हूं आया आहिनि त कणिक जी जेकी पैदावार आहे उहो 12 खां 15% जेको सो हींअर घटि थी आहे। अहिड़ी तरह कपाह जो जेको फ़सुलु आहे उहो बि 20 खां 25% घटि पे आहे ऐं जेको सो हुन जी पैदावार थी आहे। ऐं सभ खां अहम जेको सारियुनि जो मेन फ़सुलु आहे उहो बि 15 खां 20 जेको % जेको आहे उहो घटि जेको सो थियो आहे। उनजो सबबु इहो आहे त हिकिड़ो त मौसमी जेके तब्दीलियूं आयूं ऐं गॾोगॾु जेको सो पाणी जी मुसलसल खोट जे करे हिते जेको सो सख़्तु माण्हुनि खे दुश्वारी पेश आयूं ऐं आबादगार जेको तबिको आहे उहो शदीद जेको सो मुतासिर थियो आहे। तालीम जे हवाले सां ॻाल्हि कजे त 2025 में तालीम जे हवाले सां बि के ख़ासि सुधार अची न सघिया आहिनि। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ ज़रीन या तइलीमी जेके सां लाॻापे रखंदड़ जेके ऑफिसर आहिनि या जेके ज़रिया आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त ठट्टे ज़िले में जेके मुख़्तलिफ़ ॾोराई इलाइक़ा आहिनि उन में जेके स्कूल वीरान पिया आहिनि। उनजो सबबु जेको ॿुधायो पियो वञे त जेके नवां उस्ताद भर्ती थिया आहिनि उहो बि पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु करे ठट्टे शहर या आसपास में जेके स्कूल आहिनि उन्हनि में पोस्टिंग कराई आहे, जंहिंजे करे वॾे तइदाद में जेके साहिली बेल्ट जा जेके इलाइक़े जा जेके स्कूल आहिनि उन में मास्तर न हुजण जे करे उतां जे ॿारनि जी तालीम बि मुतासिर थी रही आहे। उन हवाले सां बि सरकार खे सोचणु घुरिजे त जेके ॾोराई इलाइक़ा आहिनि उन्हनि में उस्तादनि खे पाबंद कयो वञे त उहो पंहिंजी ड्यूटी कनि, त जीअं उतां जा जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि उन जा जेके ॿार आहिनि उहो बि तालीम हासिलु करे सघनि। ॿोॾि अचण जे करे ठट्टे ज़िले जा जेके कचे जा इलाइक़ा आहिनि उहो बि
शदीद मुतासिर थिया, माण्हू जेको सो वॾे तइदाद में बेघर थिया ऐं केतिरो ई वक़्तु जेको सो उहो इन्हनि जे दरिया जे जेके बंधू आहिनि उन्हनि ते वेठल रहिया। सरकार तरफ़ां का ख़ासि उन्हनि जी मदद न कई वई। ठठे वासियुनि लाइ साल 2025 ॾुखियो साबित थियो। बोर्ड आई, बेघर थियल माण्हू बहालीअ लाइ मुंतज़िर रहिया, पर हाणे पुरज़म आहिनि त संदनि सार लहे बि। ईअं न थियो त वरी WTN जे प्लेटफॉर्म तां सगारो आवाज़ बणिबा। हाणे रुख कयूं था लाड़काणे जो। ही पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। फरार शेख असां सां गॾु आहे। फरार शेख सभ खां पहिरियां सिहत जी सहूलियतुनि बाबति आगाह कजो, छाकाणि त इन हवाले सां वॾियूं दावाऊं थींदियूं रहियूं आहिनि। लाड़काणे में 5 जेके सरकारी अस्पतालूं आहिनि, जॾहिं त सेमी गवर्नमेंट जे हवाले सां PPH आहे, पर सरकारी अस्पताल में सिविल अस्पताल, चिल्ड्रेन्स ऐं टीचिंग अस्पताल आहे, चिल्ड्रेन अस्पताल आहे, शेख ज़ैद वुमेन आहे, ऐं उन खां अलावा ॿी जेका अस्पताल आहे असांजो शोभा हादसात, उन में अस्पताल में जेको आहे असांजो CT स्कैन आहे उहो सालनि खां वठी बंदि पियो आहे। MRI मशीन बंदि पई आहे ऐं डायलिसिस मशीनूं ख़राबु लॻी पियूं आहिनि ऐं दवाउनि जी तमामु घणी किल्लत आहे। अवाम खे पिनाडोल खां सवाइ ॿी का शइ नथी मिले। फराज़, लाड़काणे में अमन अमान जी कहिड़ी सूरत हाल आहे? घटि में घटि पीपल्स पार्टी जो गढ़ त पुरसुकून हुजणु घुरिजे। ग्राउंड रियलिटी छा आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टे ज़रदारी जो तको लाड़काणे जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदुसि। साल 2025 जो जेको मुकमल साल हुयो, उन दौरान अमन अमान जी जेकॾहिं सूरत हाल जी ॻाल्हि कंदा हलूं त अमन अमान जी सूरत हाल में लाड़काणो पुलिस जे तर्जुमान मूजिबि 70% ॾोहनि में कमी अची वई आहे। ठीकु आहे फराज़, इमदाद महर बि असां सां गॾु आहे। राउंतीअ में क़बीलाई तकरार हुजनि, बदमनी, तालीम तोड़े सिहत जे सहूलियतुनि बाबति ख़ासि अपडेट वठूं था। इमदाद, ॿुधाइजो त राउंती वासी कहिड़े हाल में आहिनि? हाँ जी बिल्कुल, असांजे शहर ज़िले घोटकी जे राउंती जे शहर जी ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके हाई प्रोफाइल केस थिया, उनमें हाई प्रोफाइल केस उहे त क़बीलाई जहिड़नि जे हवाले सां या क्राइम जे हवाले सां, अगवाए बराए तावान जे हवाले सां जेको राउंती जो कच्चे वारो इलाइक़ो आहे, राउंती शहर आहे, उहो मशहूरु आहे सिंध तोड़े पाकिस्तान में। असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं क़बीलाई तकरारनि जे करे। जेको क़बीलाई तकरारनि में उहे त क़बीलाई तकरार सन 2012 खां वठी शहरसील राह दौंदू तकरार हलंदड़ हुयो, जंहिंमें वक़्तन बे वक़्तन इंसानी जानियूं ज़ाया थींदियूं रहियूं। अॼु 6 नवंबर ते जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जेको शहरसील राह दौंदू तकरार जेको हिकु भेरो ॿीहर भड़की थियो, जंहिंमें मजमूई तौर ते जेको आहे 16 माण्हू क़तल थी विया, जंहिंमें सिलरा बिरादरी जा 5 माण्हू ऐं हिकु ओगाई बिरादरी जो माण्हू ऐं हिकु पुलिस एहलकार अमजद अली ड्रिग पिणु शहीद थी वियो। उन खां पोइ जेके शहर बिरादरी जा जेका माण्हू हुया उहे तक़रीबन 6 खां वधीक जेको आहे माण्हू शहर बिरादरी जा ऐं 2 कोश बिरादरी जा माण्हू जेको आहे पुलिस मुक़ाबले में जेको मारिजी विया ऐं दौंदू बिरादरी जा 2 नौजवान मारिजी विया, 3 दौंदू बिरादरी जा माण्हू ज़ख़्मी ऐं सिलरा बिरादरी जेका ज़ख़्मी माण्हू ॿुधाया पिया वञनि उहे 12 माण्हू ज़ख़्मी हुया। ऐं उन खां पोइ राउंती जो कचो हूअं त तक़रीबन ॾोहनि जी दुनिया सां मशहूरु हुयो, पर अहिड़ो जेको दर्दनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें ज़िले घोटकी जी शऊर रखंदड़ जेकी आवाम आहे उन दर्द के महसूस कंदे राउंती जे कच्चे वारे इलाइक़े में जेको अमन काफ़िलो नियो, जंहिंमें हज़ारनि जी तादाद में क़ुरान पाक ऐं नियाणियूं साण खणी हज़ारनि जी तादाद में माण्हू राउंती जे कच्चे वारे इलाइक़े में जहिड़ींदड़ धुरियुनि ॾांहुं काए विया। ऐं उन खां पोइ जेको जहिड़ींदड़ धुरियूं आहिनि वक़्ती तौर ते जंहिं उन्हनि असांखे हिकिड़ी सुठी मोट ऐं अमन काफ़िले जे माण्हुनि खे हिकिड़ी सुठी मोट ॾिनी, जंहिंखां पोइ उहे जेके धुरियूं आहिनि उहे ख़ामोश रहियूं ऐं हितां जे जेके चूंडियल नुमाइंदा ऐं धुरियुनि जा जेके सरदार आहिनि, चङा मुड़ुस हुया, उन्हनि को बि अहिड़ो ख़ासि किरदारु अदा न कयो जेको हिकु भेरो ॿीहर वरी जहिड़ो हलंदड़ आहे। ऐं असीं ॻाल्हि कंदासीं जेको राउंती जे अंदरि ऐं हिकु इंटरनेशनल M5 मोटरवे आहे जिथे वारदातूं वक़्तन बे वक़्तन पेश ईंदियूं आहिनि, पर कुझु टाइम पहिरियां जेकी हिकिड़ी वारदात पेश आई राउंती भरिसां खंभड़ा थियण जी हद में, उन में तक़रीबन हिकु कोच ते मथां धाड़ेलनि जो हमिलो कयो वियो, जंहिंमें मज़ारी ऐं ईंदड़ गैंग जा धाड़ेल हुया ऐं उन्हनि में हमले में तक़रीबन 18 माण्हू जेको आहे उन्हनि अगवा करे फरार थी विया। पर पुलिस ऐं रेंजर्स बर वक़्तु कार्रवाई कंदे उन्हनि धाड़ेलनि खे टारगेटेड उन्हनि खे ऑपरेशन करे ऐं वक़्ताइता जेका क़दम खणी ऐं उन मुग़विन खे बाज़ियाब कराए वरितो हो। ऐं उन खां पोइ जेको पुलिस जो ऑपरेशन हुयो उहो धाड़ेलनि जे ख़िलाफ़ कराची जे कच्चे वारे इलाइक़े में हलंदड़ हुयो, जंहिंमें तक़रीबन पुलिस खे वरी कामयाबी पिणु मिली हुई, जंहिंमें तक़रीबन साखाणी गैंग ऐं ईंदड़ गैंग जा जेका नाले वारा धाड़ेल हुया, जंहिंजे मथां सिंध पंजाब गवर्नमेंट जा 50-50 लख जेको आहे इनाम पिणु मुक़ररु कया विया, जेका पुलिस मुक़ाबले में मारिजी विया हुआ। जी जेकी तालीम आहे क़बीलाई तकरार ऐं बदअमनी जो जेको आहे
आड़ जे करे जेको आहे उहा ॾाढी मुतासिर थिए पई ऐं तक़रीबन जेको आहे 70% जेका उतां जा स्कूल आहिनि रौंती इलाइक़े रौंती जे पस मंज़र जेका इलाइक़ा आहिनि उतां जा जेका 70% स्कूल आहिनि उहे बि बंदि पयल आहिनि। उन खां अलावा जेको आहे स्कूल बंदि हुजण जो इहो ई सबबु आहे जेका उस्ताद जेका आहिनि उते मौजूदु आहिनि उन स्कूलनि में मुक़ररु कया विया आहिनि उहे मथे ऑफिसरनि खे इहो बदअमनी ऐं उन खां पोइ अगवा बराए तावान जूं वारदातूं ॾिसंदे उहे मथे ऑफिसरनि खे इहो जवाबु ॾियनि था त रौंती नोगो एरिया बणिजी चुको आहे। रौंती में वञणु जेको आहे असांजे लाइ वॾी मुश्किल आहे। इन जे करे 3 खां 4 हज़ार जेको ॿारनि जो जेको तालीम आहे उहा मुतासिर आहे। रौंती जे अस्पतालुनि जे हवाले सां रौंती जे इलाइक़े या रौंती शहर में हिकिड़ो यूनिट आहे अस्पताल आहे जंहिंमें नॉर्मल केसिस खे पिणु ॾिठो वेंदो आहे, ॿियो को ख़ासि उते इलाज मुयसरु न आहे। उन जे करे जेके तालका अस्पताल उबाड़ो जंहिंखे रेफर कयो वेंदो आहे। अॼु रौंती जे तरक़ियाती कमनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं त रौंती जो जेको तरक़ियाती कम आहिनि उन रौंती शहर खे मुकमिल तौरु जेको आहे नज़र अंदाज़ कयो वेंदो आहे। 2025 में बि को ख़ासि अहिड़ो तरक़ियाती कमु नज़र कोन आयो आहे। जी ठीकु आहे अहमदाबाद, तव्हां लाइन ते रहिजो। ख़ैरपुर जे इलाइक़े टंडो मीर अली मां मुनीर शहर ॾांहुं हलूं था। जी मुनीर, टंडो मीर अली कहिड़े हाल में आहे? उतां जे रहवासियुनि सां कहिड़ा मसइला आहिनि? जी बिल्कुलु, अॼु असां मौजूदु आहियूं टंडो मिराली में। टंडो मिराली में बि तव्हांखे ॾिसींदा हलूं त गुज़िरियल साल 2025 जेको आहे त उहो जेको बरसाति हुई त उहा जेको 2022 खां जेका त घटि कोन हुई। उन में जेको आहे त जेको बम्पर फसल हुयो फुटी जो उहो जेको लही तयारु थियो हुयो त हुन में जेको मींहं जी वजह सां जेको आहे सॼो जेको आहे ख़तमु थी वियो हो। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे पंहिंजो रेट जेको आबादकारनि खे सही तरह जेको न मिलिया। सारी हुजे, कपह हुजे या कमंद हुजे, जेको हुनखे रेट न मिलिया त तमामु जेको आहे पंहिंजो जेको आबादकार पोइते हलिया विया। ऐं ॿिए तरफ़ जेको डीज़ल, कलर, ॿिज, भाण हू तमामु जेको आहे पंहिंजो महांगा हुया। आबादकार हारी तोड़े सख़्तु परेशानी खे 2025 में जेको आहे मोड़ ॾेई रहिया। ऐं ख़ासि करे की जेको ग़रीब तबिको आहे त उहो तमामु जेको आहे 2025 में जेको मायूस रहियो। ख़ासि करे की जेके भठिया मज़दूर आहिनि त उन्हनि जा जेके भठा जेको आहे बंदि थी विया हलिया, कारोबार बंदि थी विया हलिया। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे जेके हुननि जा अजा हुया कचा मन हुजनि थोरे कचा कखवा घर हुजनि त उहो बि टिमी पिया बेहारो मददगार रहिया। उन्हनि सां कंहिं बि जेको आहे त चूंडियल नुमाइंदनि जेको आहे त पंहिंजो मदद न कई। सख़्तु मायूसी ऐं परेशानी जो शिकार थी रहिया। असां तव्हांखे ॿिए तरफ़ ॾिसींदा हलूं त टंडो मिराली जा जेके 2010 खां 22 खां पोइ रोड जेको टुटल भागल तबाह थियल हुया हू 2025 में जेको आहे तामीर थिया। ऐं 2025 में जेको रोड मुकमल जेको आहे पंहिंजो नवां थिया। MNMP तमामु तो सुठी जेको आहे कारकर्दगी ॾेखारी। ऐं ॿिए तरफ़ पुलिस जी जेको आहे त वाह हली पर लॻोलॻि टंडो मिराली सां सरकारी काठ जेको आहे पंहिंजो जेको आहे कटियो हुयो त उनजे ख़िलाफ़ु जेको आहे करीन मशीन, ट्रैक्टर, ट्राली समेत 2 माण्हुनि ते जेको आहे FIR थी। ऐं हितां जो जेको ख़ासि करके जेको मुलाज़िम आहिनि त उन मुलाज़िमनि जी जेका टंडो मिराली जा जेका पेंशन आहे त उहा बंदि थी वई। ऐं उन ते तालीम ते बि वॾो हिकिड़ो जेको आहे असरु पियो। ॿिए तरफ़ टंडो मिराली में जेको आहे महांगाई 2025 में ई त उहा उरूज हुई। ऐं जेको आहे तमामु जेको आहे त ग़रीब जेको तबिको हुयो त उहो ॾींहं ॾींहुं पोइते बि थींदो वञे। ऐं हितां जो जेको आहे त जेको ग़रीब मिसकिन तबिको हुयो त उहो ॾाढो अॼु बि 2025 खे सारे ऐं रोए पियो। ऐं 2026 मां हुननि उमेदूं रखियूं त अलाह करे हीअ असांजे लाइ ऐं सभिनि जे लाइ सुठो साबित थिए ऐं ख़ुशियूं खणी अचे, महांगाई का हल्की थिए। हिन में 2025 में जेको आहे त पेट्रोल हुजे या डीज़ल हुजे या जेके रोज़ खाधे पीते जी शयूं हुजनि त उन्हनि जा रेट जेके आहे तमामु मथे हुया। जाम साहब वासी कीअं आहियो? अव्हांखे पंहिंजे इलाइक़े जे मसइलनि खां आगाह कंदो रहमत शर आगाह कजो त जाम साहब वासी कहिड़े हाल में आहिनि, कहिड़ा मसइला अथनि, बुनियादी सहूलियतूं मिलनि थियूं या नथियूं मिलनि। जी बिल्कुलु, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल साल 2025 दौरान जेके अमन अमान जी ॻाल्हि कंदो हलां त जेके से शहर में गुज़िरियल साल जी भेट में हिन साल जेके से हिन अमन अमान जी जेका सा आहे सूरत हाल घणी बहितर रही। ऐं जेके क्राइम आहिनि ऐं जे वाक़िया आहिनि उहे
जेके से आहिनि वाज़े घटिताई आई आहे उन्हनि में। ॿिए तरफ़ तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां सिहत जे हवाले सां तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त अफ़सोस सां चवणो थो पए त जाम साहिब शहर लखे जे जेका सा आबादी रखंदड़ शहर जेको सो आहे एमरजेंसी हालत में का बि उते अस्पताल ते अमलो या डॉक्टर मौजूदु न आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे मां एग्रीगेशन खाते ॿुधाईंदो हलां त उन में जेका सो ऑफिस त आहे पर ऑफिस में जेके से आहिनि अमलो ऐं ऑफिसर ड्यूटी न पिया कनि। जेके आबाद घर आहिनि रोज़ ऑफिस जो चकर हणी वापसि वञनि था, उते सहूलियतूं मौजूदु न आहिनि। ॿिए तरफ़ तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त तालीम जे हवाले सां शहर में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल गुलाम रसूल जेको सो आहे उनजी जेका बिल्डिंग आहे उहा रोलड़े जो शिकार आहे। उनजो कमु जेको सो आहे अध में रहियल आहे। जेके शागिर्द आहिनि उहे तालीम खां महरूम आहिनि। ॿिए तरफ़ तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको सो आहे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जेको सो आहे उहो बि जेको सो आहे उनजो कमु अध में रहियल आहे। जेके शागिर्दाणियूं आहिनि उहे बि सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त टाउन इंतिज़ामिया जे हवाले सां टाउन इंतिज़ामिया जेका लखे रुपयनि जी बजट माहिवार अचे थी पर उन में शहर में जेके से आहिनि सहूलियतूं मौजूदु न आहिनि। न पीअण जो साफ़ु पाणी, उते 2 वाटर प्लांट आहिनि, फिल्टर प्लांट आहिनि ऐं उहे बि नाकारा बणियल आहिनि। उन्हनि में जेके से शहरी आहिनि मिठो ऐं साफ़ु पाणी पीअण खां बि महरूम आहिनि। सिंध में शहरनि खां वधीक मसइला आहिनि। किथे सरकार जी कोताही आहे त किथे इंतिज़ामी बहरान, किथे शहरनि खे आगाही जी ज़रूरत आहे त किथे वरी पुलिस जी नाकामीअ जो इल्ज़ाम। पंहिंजनि इलाइक़नि जा मसइला उजागर कंदड़ WTN टीम जा थोराइता आहियूं। बहरहाल मसइला त खोड़ सारा आहिनि, हिकु हिकु बयानु कंदासीं त वरहे विहामी वेंदा। प्रोग्राम खे फ़िलहाल ख़तमु था कयूं, वरी इहो सिलसिलो अॻिते बि जारी रहंदो। सदाम कुलाजी खे ॾींदा इजाज़त, मिलूं था हिकु ॿिए प्रोग्राम में।